धाबेजी प्रेस क्लब जर्नलिस्ट आज सरापा एहतजाज है। फ्रांस और उसके सदर मैक्रोन ने जिस तरीके से नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखियाँ की। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल कंदासीं दाबेची खां। गुस्ताख़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़िलाफ़ दाबेची प्रेस क्लब जे सॾ ते सिविल सोसाइटी जो एहतियाजी मुज़ाहिरो। इन मौक़े ते सीनियर साफ़ी मक़सूद अहमद जोखियो, अमीन फारूकी, शाहिद समूह, बाबू भाई ऐं ॿियनि एहतियाजी मुज़ाहिरो करे ख़िताब कंदे चयो त नबी जी शान में गुस्ताख़ी कंदड़नि ख़िलाफ़ अॼु सॼो मुल्क सरापा एहतियाज बणियल आहिनि। गुस्ताख़ी कंदड़ फ्रांस जे सदर फौरी तौर ते पंहिंजे उहिदे तां मुस्तफ़ी थियणु खपे। पाकिस्तान में क़ाइमु फ्रांस जा सफ़ारतखाना फौरी तौर ते बंदि करे इन्हनि खे पाकिस्तान मां कढियो वञे। मौजूदा गवर्नमेंट मुल्कगीर एहतियात जी काल करे। इन मौक़े ते रोशन बुपाणी, मोहम्मद अली नायो, हफ़ीज़ जोखियो, मुराद नायो, सैफुल मलूक शाह, शहबाज जोखियो, शबीर जोखियो, अली मुस्तफ़ा ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह, TN न्यूज़ दाबेची।